थर जे नौजवान थर टेक्निकल फोरम काम करे तो इन सिलसिले में थर टेक्निकल फोरम के अगवान नेताओं दयाल सहराई, हमीर खान सुमरो, सुरेश सुमाणी ऐं ॿियनि इस्लामकोट प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त दुनिया जी 7वीं वॾी ऐं पाकिस्तान जी पहिरीं वॾी में वॾी कोयले जी खाण थर में आहे, जंहिंमें पाकिस्तान जो 99% कोयलो मिलियो आहे। थर पार्कर टोटल 22,000 स्क्वायर किलोमीटर जी पकड़ में आहे, जंहिंमें 9100 स्क्वायर किलोमीटर कोयलो आहे। कोयले वारी एराज़ी खां सवाइ बाक़ी 1100 स्क्वायर किलोमीटर ते रहंदड़ माण्हू ऐं माल जे लाइ ज़ेर ज़मीन पाणी जी अणहूंद पेश ईंदी आहे। हुननि चयो त थर टेक्निकल फोरम जे अॻवाननि वटि लॻभॻि 300 टेक्निकल माण्हुनि जूं सीवियूं मौजूदु आहिनि। तंहिं मां 100 खनि माण्हू तजुर्बेकार आहिनि, जिन मां के 20, 15, 10 ऐं 5 सालनि जो अलॻि अलॻि तजुर्बो रखनि था, पर उन्हनि खे कंपनियूं मौक़ो ॾियण लाइ तयारु न आहिनि। हुननि चयो त हीउ फोरम घुर करे थो त थर जे टेक्निकल माण्हुनि जी कोटा मुक़ररु कई वञे ऐं नॉन टेक्निकल माण्हुनि खे सिखिया ॾिनी वञे ऐं मज़दूर सभु थर जा लगाया वञनि। असां वटि लॻभॻि 300 टेक्निकल माण्हुनि जूं सीवीज़ मौजूदु आहिनि, जिन मां 100 खनि माण्हू अहिड़ा आहिनि जेके तजुर्बेकार आहिनि, उहे थर जा आहिनि, जिन मां के 20 साल, के 15 साल, के 10 साल त के 5 साल जो तजुर्बो रखनि था। उन्हनि खे कंपनियूं मौक़ो ॾियणु पसंदि नथियूं कनि ऐं असीं चऊं था, असीं घुर कयूं था त उन्हनि खे कंपनियूं मौक़ो ॾियनि। ही फोरम घुर करे थो त थर जे टेक्निकल माण्हुनि जी कोटा मुक़ररु कई वञे ऐं नॉन टेक्निकल माण्हू जेको इहे ॻाल्हि कनि था त असां वटि स्किल्ड माण्हू न आहिनि, उन्हनि खे सिखिया केरु ॾींदो? कंपनियूं सिखिया ॾियनि, कंपनियुनि खे ई सिखिया ॾियणी आहे। तंहिंजे करे जेके टेक्निकल माण्हू आहिनि हू त थर जा रखिया वञनि, उनमें कोटा असांजी मुक़ररु कई वञे। जेको 40 ऐं 60 जा ई ॻाल्हि कनि था, असीं चऊं था जेको बि कानूनी तौर ते कोटा मुक़ररु थिए थी, उहो टॉप मैनेजमेंट ऐं टेक्निकल स्टाफ जे लाइ थियणु खपे। आख़िरी ॻाल्हि त लेबर जेको अलाए किथां किथां जो हिते कमु करे पियो, असीं तमामु ज़ोर ऐं शोर सां मुतालबो कयूं था, घुर कयूं था त जेको नॉन स्किल्ड यानी लेबर जो ॾुखियाई वारो जेको कमु आहे, हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु थर जे माण्हुनि खे हायर कयो वञे ऐं थर जे माण्हुनि खे उनमें मौक़ो ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk